मुतालबनि जी मंजता सप्ला तरफ़ां BA जे इम्तिहाननि जो बाइकाट कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ कॉलेजूं आहिनि, उन्हनि में हींअर शागिर्द परेशान आहिनि। शागिर्दनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उस्तादनि खां बि पुछूं था त हुननि जा मुतालबा कहिड़ा आहिनि। अॼु जो बाइकाट जेको आहे उहो सिंध यूनिवर्सिटी जे तरफ़ां तमामु घणियूं असां सां उस्तादनि सां शागिर्दनि सां इम्तिहान जे हवाले सां ज़्यादतियूं कयूं वियूं आहिनि। असांजा काफ़ी अहिड़ा मुतालबा आहिनि जेके हुननि पूरा न कया। उहे मुतालबा इहे आहिनि त शागिर्दनि जूं फ़ियूं जेके आहिनि उहे वधायूं वियूं आहिनि। असांजा मुतालबा इहे आहिनि त एफिलेशन फ़ी जेका आहे कॉलेजनि में हर डिग्रीअ लाइ हिकु दफ़ो 2000 वरिती वेंदी हुई, हिननि वधायो आहे 32,000 करे छॾी आहे ऐं हर डिग्रीअ ते अलॻि अलॻि। उनखां सवाइ हिननि गैर क़ानूनी तौर ते ॿारनि खां 6000 लेट फ़ी जा वरिता आहिनि। ऐं हिकिड़ो वॾो मुतालबो इहो बि आहे त हिन ई कासमाबाद कॉलेज में 100 ॿारनि खे माना एब्सेंट करार ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे असां रिक्वेस्ट कयूं त उहे सू मोटो एक्शन वठनि, जेकॾहिं असांजा तालीमी इदारा असांजा हेॾा वॾा जेके सहारो हुजनि उन्हनि ते बि ईअं उन्हनि जे हक़नि खे, असांजे ॿारनि जे हक़नि खे ईअं धाड़ो लॻे। असांजा नौजवान तालीम जे हक़ खां जेकॾहिं उन्हनि खे रोकियो वेंदो त असां जेको आहे चुप करे न वेहंदासीं। सुबुह खां वठी आया आहियूं कराची में पेपर ॾियणु, अञा ताईं माना पेपर जो ई बाइकाट असांजी फीसूं त वापसि कोन थींदियूं, फीसूं त भरे छॾियूं थी। हाणे फीसूं हाणे असांजे पेपर न, हिननि खे पंहिंजो आहे पेट में सूरु। हाणे असां फाथाऊं अची शागिर्दनि खे हिते सिधो ज़लील कयो वियो आहे। हिते असां शागिर्द आया आहियूं, तव्हांजा मुतालबा तव्हां पाण में सेटलमेंट कयो। शागिर्दनि खे चओ, मां जामशोरी मां ख़ासि हिते आयो आहियां पंधु करे सुबुह साण। हाणे इहो मसइलो हले पियो थो, केरु ॿुधण वारो कोन्हे असांजो। सॉरी ही मोट स्लिप अथव 7:30 खां बिठायूं कराची मां आयो आहियां। हिननि जा मुतालबा जेके बोर्ड ते मैंशन आहिनि सभु पढ़िया आहिनि। उनमें हिकिड़ो बि असांजे मुताबिक़ जेको आहे न ऑनेस्टी सां बि चओ, हिकिड़ो शागिर्द पकड़ियो, उनखां पुछो त तव्हां अग्री कयो था हिन मुतालबा जेके हिननि लिखिया आहिनि। सभु चवंदा आहिनि न मुतालबा हिननि जा यूनिवर्सिटी वारा ॿुधनि था। हिते परेशान केरु आहे, असां परेशान आहियूं। सुबुह खां वठी 9 बजे खां बीठा आहियूं, 10:30 थी विया आहिनि। ईअं न थींदो, ॿुधाइनि बि नथा इवन त तव्हांजो पेपर कैंसिल आहे छा। सुबुह खां हिते वेठा आहियूं, हिते सभु ॿार छोकिरियूं असां सभु सुबुह सवेर सां आया आहियूं। हिननि जीअं त लिखियो हुयो 9 बजे जो टाइम हुयो ऐं पोइ कंटिन्यूअसली इवन पुछो भाई क्लर्क्स खां त उहे एतिरी बदतमीज़ी सां जवाबु ॾियनि था त तव्हां ॿाहिरि वञो। माना अजीब ई सिस्टम आहे हिते। असांखे एॾी परेशानी थिए थी, एग्ज़ाम कैंसिल करे छॾियो आहे। हर घड़ी चवनि था पेपर थींदो न थींदो, जे करे कैंसिल थी वियो आहे। इलाही परेशानी थी आहे। असां 8 खां आया आहियूं हिते। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त हीअ जेके उस्ताद एहतिजाज करे रहिया आहिनि उहे पंहिंजे मुतालबनि लाइ एहतिजाज त कनि पिया, पर शागिर्दनि जी तालीम तबाह कनि पिया। हुननि खां फौरी तौर पेपर वरितो वञे। कैमरामैन हसीब रिंदा सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।